जी पाण हिन वक़्तु फुलजी स्टेशन जे हायर सेकेंडरी स्कूल में एहसास किफ़ालत सेंटर में मौजूद आहियूं, जिते गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां ही मुस्तहक़ माण्हुनि में रक़म विराई पई वञे। हिन मुस्तहक़ माण्हुनि में जेके 12,000 रुपया रक़म गवर्नमेंट जेका हिन लाइ मुक़ररु कई आहे, उनखे 500 खां 1000 रुपया कटौती कई वञे थी। हिते जेके डिवाइस एजेंट आहिनि उन्हनि पारां, हिते जेके मुतासिर आहिनि, अचो त पाण इन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। अॻे बि मूंखां 1000 कटिया आहिनि। अॻ में 1000 कटिया? हा। पोइ ॿिनि खां न कटिया आहिनि, मूंखां कटिया आहिनि। चओ पोइ तूं कंहिंखे दाह ॾिनी आहे? हा, मां दाह ॾिनो आहे। न केरु बि नथो ॿुधे। असां 1000 कटियो अॻे किश्त में बि, वरी हिन किश्त में बि 1000 कटियो। असां चयो 1000 न कटियो, चई नवां मिशन असां 1000 कटींदासीं। 1000 खां 1000 कटियो अथनि असांजो ग़रीबनि जो, इहो मोटाए ॾे जी। शिकायत कयोसीं, कोन मोटाए ॾिनो। अचनि मथां था पैसा, गवर्नमेंट थो ॾे पैसा, पर असां ग़रीबनि खां 1000 छो था कटनि? 500 था कटनि, भली कटनि, भला 500 था कटनि, उहो वञी भली कटनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त DCO दादू इन जो फौरी तौर नोटिस वठी ऐं ग़रीब मुस्तहक़ माण्हुनि खे इंसाफ़ ॾियारे। कैमरामैन बहादुर मलक सां गॾु शाहनवाज़ सुमरो, सिंध TV न्यूज़, फुलजी।